वासी बदीन वेझो रोड हादसे के नतीजे में 5 ॼणा फोत एक ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। यूसुफ शाह बस स्टॉप वटि कार ऐं ट्रक में टक्कर थी पियो आहे। हादसे के नतीजे में मातली वासी खानदान जा 5 ॼणा फोत ऐं 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। हादसे बाद फोतिन जा लाश ऐं ज़ख़्मी इंडस अस्पताल मुंतकिल किया विया आहिनि। तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया, बदीन वेझो रोड हादसे के नतीजे में 5 ॼणा फोत ऐं 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। यूसुफ शाह बस स्टॉप वटि कार ऐं ट्रक में टक्कर थी पियो। हादसे के नतीजे में मातली वासी खानदान जा 5 ॼणा फोत ऐं 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। हादसे बाद फोतिन जा लाश ऐं ज़ख़्मी इंडस अस्पताल मुंतकिल किया विया आहिनि। तव्हांखे ॾुखोईंदड़ ख़बर ॾियूं पिया, अफ़सोसनाक ख़बर आहे, बदीन वेझो रोड हादसे के नतीजे में 5 ॼणा फोत ऐं 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। यूसुफ शाह बस स्टॉप वटि कार ऐं ट्रक में टक्कर थी पियो आहे। हादसे के नतीजे में मातली वासी खानदान जा 5 ॼणा फोत ऐं 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। हादसे बाद फोतिन जा लाश ऐं ज़ख़्मी इंडस अस्पताल मुंतकिल किया विया आहिनि। तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया, बदीन वेझो रोड हादसे के नतीजे में 5 ॼणा फोत ऐं 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। यूसुफ शाह बस स्टॉप वटि कार ऐं ट्रक में टक्कर थी पियो आहे। हादसे के नतीजे में मातली वासी खानदान जा 5 ॼणा फोत ऐं 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। हादसे बाद फोतिन जा लाश ऐं ज़ख़्मी इंडस अस्पताल मुंतकिल किया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। अब्दुल शकूर मेमन लाइन ते मौजूद आहे। शकूर, ही रोड हादसो थियो आहे, 5 ॼणा फोत थी विया आहिनि, छा तफ़सील आहिनि? हैदराबाद रोड ते बस स्टॉप यूसुफ शाह झालार लॻ मातली खां बदीन ईंदड़ रोड़ी रेती सां भरियल ट्रक जे विच में हादसो थियो आहे। हादसे में मातली सां तालुक रखंदड़ खटी बिरादरी जा 5 ॼणा फौत थी विया आहिनि, जेके कार में सवार हुआ। फौतियुनि में 2 औरतूं ऐं 3 मर्द चया वञनि था। फौतियुनि खे तमामु वॾो सबब कार की तमाम वही स्पीड बुधाई वजे थी। हादसे सबब कार की तमाम जोरदार टक्कर में कार जेका है ट्रक के अंदर वेठी आहे, जंहिंखां पोइ हादसे खां पोइ पसगरदाई के माण्हुनि धमाके ॿुधण सड़क ते पहुची उन्हनि फौतियुनि खे जेके कार में फाथल उनखे कढी हाणे इंडस अस्पताल हेडक्वार्टर हॉस्पिटल आहे ओॾा उमाणियो आहे। अञा ताईं वारसनि मां को बि न पहुतो आहे, जॾहिं त ईडी एम्बुलेंसनि जे ज़रिए जेका है सही लाश मुंतकिल कया पिया वञनि इंडस अस्पताल में, जॾहिं मक़ामी पुलिस कोन पहुतल आहे। हादसे जो इतला वारसनि ताईं अञा ताईं न पहुतो आहे, जंहिंजे करे फौतियुनि जा जेके लाश आहिनि उहे अञा ताईं इंडस अस्पताल में पहुतल आहिनि। जी ठीकु आहे शकूर, महिरबानी, अव्हां तफ़सील ॾिना।